कोडेची में अॼु नाले वारे सीनियर एडवोकेट ऐं लीगल कमेटी जे चेयरमैन मोहतरम जनाब मोहम्मद रज़ा सुमरो साहब जी तरफ़ां कोडेची जे सीनियर सहाफ़ी फिदा हुसैन गोपांग जे जनम ॾींहं जे मौक़े ते सहाफ़ी फिदा हुसैन गोपांग साहब जो शानदार इस्तक़बाल कयो वियो ऐं सीनियर एडवोकेट मोहम्मद रज़ा सुमरो साहब सिंध सहाफ़ी संगत तालका कोडेची जे सदर मंजूर हुसैन गोपांग लाला फजल बुख्ती इलाही बख्श बुख्ती मोहम्मद इसाक गोपांग आसिफ राजपूत इरशाद अली बुर्दी जावेद अली गोपांग अली शेर खान गोपांग ऐं कोट बंगलू जो कारोबारी शख्सियत चाचा अनवर खान खोखर सां गॾु सिंध सहाफ़ी संगत तालका कोडेची जे ऑफिस पहुची सालगिरह जो केक काटियो ऐं सिंध जी सकाफ़त अजरक जो तोहफ़ो पेश कयो। उन मौक़े ते शहरनि तोड़े सहाफ़िन वॾी अंग में शिरकत कई ऐं संदसि लाइ नेक ख़्वाहिशुनि लाइ दुआऊं घुरियूं वयूं। उन मौक़े ते एडवोकेट मोहम्मद रज़ा सुमरो साहब मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त सहाफ़ी फिदा हुसैन गोपांग मुंहिंजो हिकु बहितरीनु दोस्त आहे। मूं हमेशह पंहिंजे भाइरनि जीअं ॾिसंदो आहे छो जो सहाफ़ी दोस्त त घणा ई आहिनि पर मूंखे संदसि जे कारकर्दगी ते फ़ख़्रु महसूसु थींदो आहे।